अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साहब मुबारक उम्र जो खैर मुबारक वेहो हाजी साहब उम्र जो लख लख मुबारक। खैर मुबारक। खैर साथी आयो। खैर साथी माशाल्लाह माशाल्लाह। वेहो छोकरा बाबा कतल ऐं पाणी खणी आ महिमाननि जे लाइ। हाजी साहब ॾियो हाल अहवाल। सऊदी अरब में सुकून आयो? साईं दयाल वालो केतिरा हज उमरा कयव, घणा उमरा पढ़ियव, काथे काथे घुमियो, सऊदी सुकून मिलियो तव्हांखे इबादत करण विया हो? अथा छा ॿुधायां, मालिक जा करम आहिनि। 35 उमरा कया आहिनि, 30 खनि हज कया आहिनि। किरोड़ रुपया करीम जा एहसान आहिनि। साईं कारोबार कहिड़ो कंदा आहियो? अदा छा थो पुछी, असांजा वॾा कारोबार आहिनि। मोटर साइकिलूं किस्तनि ते ॾियूं, ज़रिए ज़मीन भाण ॿिज हर शइ ॾींदा आहियूं। ग़रीबनि जी एॾी त मदद कंदो आहियां मां, जॾहिं पैसा ॾियनि वापसि मोटाए मूंखे ॾाढो सुकून ईंदो आहे जॾहिं ग़रीबनि जी मां मदद कंदो आहियां। अदा बसि मालिक जा करम आहिनि। सच ॾिनो असुल जिथे किथे मशहूरु आहे। झर झंग शहरनि में जिथे किथे जॾहिं बि तव्हांखे का घुर्ज हुजे हलिया अचो सच ॾिने वटि। मालिक जा करम आहिनि। अच्छा, ही जेको सच्चू व्याजी चवंदा आहिनि, उहो सच्चू व्याजी तूं ऐं जेको हज ऐं उमरा पियो थो करी? इखलाक सां जाहिल तोखे ख़बर न आहे सच ॾिने जी। तूं व्याजी आहीं ऐं व्याजीअ सां मां उन ई ज़बान में ॻाल्हाईंदुसि। तूं ग़रीब मिसकीन हारियुनि खे ॿिज, ज़रई भाण, ज़रई दवाऊं व्याज ते ॾींदो आहीं ऐं सियारे में तूं उन्हनि जी उबती खल लाहींदो आहीं। तुंहिंजे करे केतिरा ई घर बर्बाद थी विया आहिनि। ऐं हा, मुहर्रम शरीफ़ हुजे, रमज़ान शरीफ़ हुजे, रबियल अवल जो मुक़दस महीनो हुजे, उन में तूं शयुनि जी जेका आहे ज़ख़ीरा अंदोज़ी करींदो आहीं, माण्हुनि खे लुटींदो ऐं फुरींदो आहीं। व्याजी आई तोखे व्याजी जो ख़ुदा जी लानत आहे। ॿुध, बैंकूं त व्याज जो कमु कंदियूं आहिनि। असां त ग़रीबनि माण्हुनि जो कमु था अचूं, उहो तव्हां विसरी वियो आहे। हाणे तुंहिंजी नज़र में कारोबार गुनाह आहे। तव्हां बैंकुनि खे बि मारे विया आहियो। बैंक साल ते व्याज वठंदी आहे ऐं तव्हांजो व्याज जेको आहे रोज़ानो थो हले। ईअं थो हले ॼण बिजलीअ जो मीटर थो हले। तव्हां माण्हुनि जा एतिरे क़दुरु जो हारी ऐं मज़दूर तव्हांजो व्याज नथा भरे सघनि, उहे नियाणियूं था खपाइनि ऐं उहे ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि ऐं व्याजी ख़ुदा सां जंग थो करे। इन जे करे क़ुर शरीफ़ में बि वाज़े लिखियलु आहे त व्याजी जी जेको आहे ख़ुदा सां जंग आहे। इन जे करे अॼु असां तव्हां खां बेज़ारीअ जो ऐलान बि कयूं था ऐं हर हिकु व्याजीअ ते लानत बि विझूं था। ज़ख़ीरा अंदोज़ ते बि लानत आहे। केॾा त शहबर अथई, व्याज था हलायो, तव्हांखे शर्म नथो अचे? तव्हां ग़रीबनि खे लुटियो ऐं फुरियो था, ज़ख़ीरा अंदोज़ था कयो। इन जे करे असां तव्हांखे बेज़ारी जो ऐलान था कयूं ऐं असां हा व्याजुनि ते लानत कंदासीं। व्याजुनि ते लानत थींदी रहंदी ऐं अवाम खे बि चवंदो अचो इन्हनि व्याजुनि जे ख़िलाफ़ बग़ावत जो अलम बुलंद कयो। इन्हनि केतिरा ई घर बर्बाद कया आहिनि, इन्हनि केतिरा ई वेड़ा वीरान कया आहिनि। इन जे करे हुकूमत खे बि घुर्जे, हुकूमत अखियूं पटे, इन व्याजुनि जे ख़िलाफ़ सख़्तु कानूनी कार्रवाई करे, जीअं ही ग़रीब जेके लखी माण्हू आहिनि इहे त यार बची सघनि। व्याज जो कारोबार हली रहियो आहे ऐं इहो कारोबार हाणे बंदि थियणु घुर्जे। इन जे करे मां वरी बि तव्हां ते लानत थो विझां। न मां तव्हांजी क़तल खाईंदुसि, न ज़मज़म पीअंदुसि ऐं मां तव्हांखे बेज़ारी जो ऐलान करी मां हितां वञा थो। वॾा करे ॾाढी हो रही। वाकई व्याज वठणु ॾाढो गुनाह आहे। अरे त ॾाढी इहो आहे, जेकॾहिं व्याज न हलायूं त एतिरी करे बेइज़ती करे ई न। बसि अॼु खां वठी रब खां इहा माफ़ी थो घुरां त मां अॼु खां वठी व्याज जो कारोबार ख़तमु कंदुसि। मां न कंदुसि इहो कारोबार अॻिते। वॾा जेकॾहिं इहो कारोबार बंदि कंदो त छा खाईंदव? मालिक खाराईंदो। हर जॻह जहान जो पखी पखण जो मालिक आहे ऐं असां ॿियनि खे वरी चवंदासीं त इहो पंहिंजो कारोबार ख़तमु कयो। तबाह न कयो मज़लूमनि खे, असां तौबा कईसीं। दोस्तो, जेकॾहिं असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे, लाइक, कमेंट ऐं शेयर कंदा।